जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम लाभ शोर सां गॾु सोराब सुमूर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। अॼु असांजे प्रोग्राम में हिकिड़ो जियालो अची रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर कारकुन आहे। हर जलसे में तक़रीबन हू वेंदो आहे ऐं तव्हां हुनखे मुख़्तलिफ़ जलसनि में ॾिठो हूंदो, भरपूर नारा बि हणंदो आहे। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ट्रेन जे ज़रिए कराची खां पंहिंजो सफ़र शुरू कयो आहे, जेको लाड़काणे पहुचंदो वञी करे 4 अप्रैल ते वरसी आहे शहीद क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी। त उन ज़रिए माण्हू बि कुझु हुननि सां गॾु आहिनि, पर हीउ कारकुन जेको आहे उहो असांजे स्टूडियो में हलियो आयो आहे ऐं चए थो पहिरियां मुंहिंजो इंटरव्यू कयो त पोइ मां वरी काई न काई ट्रेन पकड़े ऐं लाड़काणे ज़रूरु पहुचंदुसि। त अवांजी भरपूर तारीन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कारकुन। जी साईं, अचो साईं। नीला तीर बिजा अबो गाल बोल थी सही प्रोग्राम में। साईं प्रोग्राम थोरो साईं गुफ्तगू वारो प्रोग्राम आहे, गाल बोल थींदी हो साईं। म्यूजिक बंद थी वियो आहे पोइ बंद थी वियो म्यूजिक। वियो साईं वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला आहियो, अवां सीनियर कारकुन आहियो, त तव्हांखे त ट्रेन में हुजणु खपंदो हो, पर तव्हां हिते अची विया आहियो। बहरहाल अची विया आहियो, तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजो घणनि सालनि खां तालुक़ आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां? सही असांजो तमामु वॾो तालुक़ आहे पीपल्स पार्टी सां। असां पुराणा जियाला आहियूं। अच्छा। असां उन दौर जे MRD जी तारीख़ ई सही उन खां वठी पीपल्स पार्टी सां लॻल आहियूं। MRD तहरीक में बि तव्हां हुयो? हा साईं, बाक़ी न छा, असांजा वॾा बि हुया पीपल्स पार्टी में। अच्छा, ही केरु आहे? ही मुंहिंजो भाउ आहे नंढो। इहो बि गॾु हूंदो आहे तव्हां? बिल्कुलु, असांजो माण्हू ॻरी आहे बाक़ाइदे। अच्छा, हिन खां बि पुराणो आहे, हिन खां बि हेतिरो आहे पीपल्स पार्टी में, हेतिरो। अच्छा, जायो त नारो हयो आई भुट्टो। अच्छा, एंड ही कंदो नारे जी। ईअं नारा हणंदा तव्हां जलसनि जी में? त तव्हां मतिलबु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पार्टी में त आहियो, पर तव्हांखे पार्टीअ तरफ़ां कुझु बेनिफिट्स मिलिया आहिनि, कुझु मिलियो आहे? न, कुझु मिले न मिले, बसि असांखे जेको मिलियो आहे उहा ख़ुशी मिली आहे। दिलां तीर बिजां अबो ओ दुश्मन अथई अमा, दिलां तीर बिजां अबो अथई दुश्मन अथई अमा। कारकुन साहब वियो, जियाला आहियो तव्हां, प्रोग्राम में वियो, थोरो कुझु ॻाल्हियूं बि तव्हां सां थींदियूं ज़ाहिर आहे। तव्हांजो चवणु आहे त कुझु बि न मिलियो आहे, असांखे कुझु खपे बि न। बिल्कुलु न खपे। अच्छा। असांखे खपे त बिलावल खपे। नारे जी भुट्टो। नारायण भुट्टो चवणो हुयो। तव्हां हिनखे सेखारियो बि न आहे पंहिंजे भाउ खे कुझु अञा ताईं? बसि कॾहिं कॾहिं नंढे हूंदे खां पीपल्स पार्टी में आहे? जी जी, तमामु पुराणा आहियूं असां। अच्छा, तव्हां चेयरमैन साहब सां मुलाक़ात थी आहे तव्हांजी बिलावल भुट्टो? कॾहिं ज़िंदगी में न। साम्हूं ॾिठो अथव, जलसनि में त ॾिठो हूंदो? परे खां ॾिठो आहे असां, परे। आख़िरी कारकुन मां बीठो हूंदो आहे। अच्छा, जलसे में आख़िरी कारकुन। हिन जे पोयां मां हूंदो आहे। तव्हां पार्टी जे लाइ जलसे ते नज़र हूंदी आहे असांजी। पार्टी जे लाइ छा करे सघो था? जान ॾेई सघूं था पार्टी जे लाइ। पार्टी लाइ मां हिन भाउ खे क़ुर्बान करे सघां थो। पोइ हिन महिल ताईं छो न ॾिनी? बिलावल भुट्टे त असांजो सिर क़ुर्बान आहे। हिन महिल ताईं जान छो न ॾिनी अथव? बसि हे ॾियूं था पिया। का शइ मिले न मिले, किरायो न हो त बि असां अॻी पहुतासीं न तो वटि। अच्छा, ही तव्हां जेको शाल पाती आहे इहो छा आहे? हे मां पंजाब जे कारकुन दोस्तनि तोहफ़ो ॾिनो हुयो। अच्छा, सियालकोट जा दोस्त।